अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइन। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ हुकूमती इत्तेहादिन जो इजलास। वज़ीर आज़म पेट्रोल अघनि ते टारगेट सब्सिडी बाबत इत्तेहादिन के एतमाद में वरतो। ज़रियन मूजिब वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल जा अघ वधण ते अवाम खे रिलीफ ॾियण लाइ टारगेट सब्सिडी ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। मोटरसाइकिल रिक्शा ऐं 800 सीसी गाॾियुनि ते तेल सब्सिडी ॾिनी वेंदी। जवाबदार पंहिंजे फ़ाइदे लाइ रूल्स में तरमीम कीअं करे सघे थो। सुप्रीम कोर्ट ECL रूल्स में तरमीम जो तरीक़ेकार तलब करे वरितो। जांच इदारनि में मुबैना हुकूमती मुदाख़लत बाबत केस की ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चीफ जस्टिस चयो आहे त रियासत ख़िलाफ़ कार्रवाईअनि ते अदालत कार्रवाई कंदी। छा वफ़ाक़ी काबीना रूल जी मंज़ूरी ॾिनी? काबीना मेंबर ज़ाती फ़ाइदे लाइ कानून में तरमीम कीअं था करे सघनि? ECL मां ख़ारिज कयल काबीना मेंबरनि जी फ़हरिस्त पेश कई वेंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ अमन अमान बाबत इजलास। वॾे वज़ीर पारां पुलिस गश्त वधाइण, मंशियात कब्ज़ा माफ़िया ऐं स्ट्रीट क्रिमिनल ख़िलाफ़ टारगेट ऑपरेशन जारी रखण जी हिदायत। मुराद अली शाह कराची में बेहतर ट्रैफिक मैनेजमेंट जी बि हिदायत कई। घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जी सदारत हेठ अमन अमान जी सूरत हाल जो जाइज़ो वठण लाइ इजलास। इस्लामाबाद में फितनू, डफेड़ ऐं शिर पखेड़ींदड़ जुलूसनि जी दाख़िला ते मुस्तक़िल पाबंदी जो फ़ैसिलो। जलसनि जुलूसनि जी इंतज़ामिया सां लिखत में मुआहिदनि खां पोइ इजाज़त ॾियण जो बि फ़ैसिलो। घरू वज़ीर जो चवणु आहे त शरपसंद अंसरनि हथां मुल्क खे यरगमाल बणिजण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। छहनि ॾींहनि में इलेक्शन जो ऐलान न थियो त भरपूर तयारी सां ईंदासीं। PTI चेयरमैन इमरान ख़ान हुकूमत ख़िलाफ़ हिकु भेरो ॿीहर तयारी सां अचण जो ऐलान कंदे चयो आहे त केर बि ग़लतफ़हमी में न रहे त हू इम्पोर्टेड हुकूमत खे तस्लीम कंदा। न्यूट्रल रहंदड़ सोचे वठनि कहिड़ो फ़ैसिलो करणो आहे। हिन भेरे तयारी न हुई, हाणे भरपूर तयारी सां ईंदा। जेकॾहिं इस्लामाबाद में वेही रहनि हा त खून रेज़ी थिए हा ऐं पुलिस ख़िलाफ़ नफ़रत वधी वञे हा। कारकुन वॾी कावड़ में हुआ। इस्टेब्लिशमेंट सां का बि डील नाहे थी। जेकॾहिं जून में चूंडुनि जो ऐलान न थियो, हुकूमत सां ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियां। किथे 30 लखनि जी दावा, किथे 10,000 तमाशाई। जेको इनकलाब पुलिस ॾिसी भॼे उनखे ॿुॾी मरण घुर्जे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो इमरान ख़ान जे बयान ते रद्दअमल। चयाईं इनकलाब पंहिंजो रस्तो पाण ठाहींदो आहे, पुलिस जे रोकण सां नाहे बीहंदो। इमरान ख़ान शिकस्त क़बूल करे वरिती आहे। PTI चेयरमैन मञियो आहे त हू नाकाम वियो आहे। सूद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त नाकामी खां पोइ इमरान ख़ान खे प्रेस कॉन्फ्रेंस न करणु घुर्जे हा। इमरान चयो त उहे तयारी करे न आया हुआ। कुझु माण्हू लांग मार्च लाइ घरनि मां निकिता, उन्हनि वटि हथियार हुआ। तहरीक इंसाफ़ अॻवाननि जी घरनि मां हथियार हथाया। इमरान ख़ान हैरान कंदड़ ऐं थरथलो मचाईंदड़ इंकशाफ कया आहिनि। IMF सां इमरान ख़ान हुकूमत जे मुआहिदे सबबि पेट्रोलियम शयुनि जा अघ वधिया आहिनि। इमरान ख़ान अखि खोले ॿुधी छॾे चूंडूं हुकूमत जो आइनी मुदो थियण खां पोइ थींदियूं। चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान इत्तेहादी हुकूमत। सेनेट ऐं नेब इलेक्शन तरमीमी बिल 2022 अक्सरियती राय सां मंज़ूर करे वरिता। मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि जो चेयरमैन जी डाइस आॾो एहतजाज। नारेबाज़ी अपोज़िशन मेंबरनि एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त अॻूणी हुकूमत में नेब कानून जो ग़लति इस्तेमालु कयो वियो। समुंड पार पाकिस्तानियुनि जे वोट जो हक़ ख़तमु नाहे कयो वियो। PTI हुकूमत रूल्स खे ख़तमु कयो। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन लाइ वक़्तु घुर्बल आहे। इलेक्शन ऐं तरीक़ेकार वाज़े करण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। मुल्क में महंगाई जो तूफ़ान। पेट्रोल खां पोइ अटो बि महांगो। यूटिलिटी स्टोर ते अटे जी क़ीमत में इज़ाफ़ो थी वियो। अटे जो 20 किलो वारो थेलो 180 रुपया महांगो कयो वियो। 220 किलो वारो थेलो
800 रुपयनि मां वधीक 980 रुपया थी विया। कराची वासियुनि लाइ बिजली फी यूनिट 4 रुपया 83 पैसा महांगी फ़ैसिलो जून जे बिलनि ते लागू थींदो। नेपरा अवामी ॿुधणी जी पधिराई जारी करे छॾी। के इलेक्ट्रिक नेपरा खे बिजली 5 रुपया 87 पैसा फी यूनिट वाध जी दरख़्वास्त कई। जगन में वाद बद ट्रांसपोर्ट जा भाड़ा वधी विया। पाकिस्तान ट्रांसपोर्ट काउंसिल ऐं इंटरसिटी बस ओनर जो भाड़नि में 30 खां 35% वाध जो ऐलान। गुड्स ट्रांसपोर्ट में भाड़ो न वधाइण ते पीठारो हड़ताल की धमकी ॾेई छॾी। अॼु गुड्स ट्रांसपोर्ट कंपनी जो हंगामी इजलास तरफ़। पेट्रोलियम शयुनि जा अघु वधण ते महांगाई सटियल माण्हू रोडनि ते निकिरी आया। घोटकी, कोटडेजी, काज़ी अहमद, बगड़ ऐं ॿियनि शहरनि में शहरियुनि जा एहतजाजी मुज़ाहिरा। संदन चवण आहे त महांगाई सबबि अवाम जी चेल चिमी थियल आहे। हुकूमत बेहतर तेल जा अघ वधाए माण्हुनि खे ख़ुदकुशियुनि ते मजबूर करे छॾियो आहे। पेट्रोल जे अघनि में वाध ते जमायत इस्लामी तरफ़ां आचर ॾींहुं मुल्कगीर एहतजाज जो ऐलान। सिराजुल हक़ जो चवण आहे त नून लीग बि तहरीक इंसाफ़ वांगुरु IMF खां हिदायत वठी रही आहे। इमरान खान, नवाज शरीफ ऐं शहबाज शरीफ पंहिंजा असासा विकिरो करे छॾीनि त मुल्क जो कर्ज़ लही वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु राति 8 वॻे क़ौम खे ख़िताब कंदो। ज़रियनि जो चवण आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ अवाम खे मौजूदा सियासी ऐं मुआशी सूरतहाल ऐं पेट्रोल जे अघनि जे क़ौम खे एतमाद में वठो। हुकूमत पारां IMF जो पेट्रोल महांगो करण वारो शर्त मञण बैदि डॉलर सस्तो। इंटरबैंक में डॉलर 2 रुपया सस्तो थी वियो। डॉलर सस्तो थियण बैदि इंटरबैंक में 200 रुपया थी वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पानी की खोट बरक़रार। ज़मीनूं बंजर बणिजी वियूं। शाखुनि में पानी न पहुचण ते आबादगार सरापा एहतजाज बणिजी विया। आबादगारनि जो चवण आहे त पानी की खोट सबबि फसल तबाह थी रहियो आहे। फौरी तौर पानी फराहम कयो वञे। ककड़ वेझो जादो शहीद शाख में वेझण वियल नौजवान जो मुबैना तशद्दुद थियल लाश हथ। वालिद पारां क़त्ल जो शक ज़ाहिर। यासीन बबर जो लाश अस्पताल में। खैरपुर में गैस स्ट्रो खां पोइ उरड़ी जी वबा तेज़ी सां पखिड़िजण लॻी। उरड़ी विघे हफ़्ते दौरान मासूम भाउ भेड़फोड़। भुरगड़ी पाड़े जे रहवासी पोरत नादिर अली मगड़े जो 3 वरे जो पुट अबू बकर ऐं 1.5 वरे जी न्याणी मायरा फोत थी विया। फोती ॿारनि जा 200 बीमारी में वरतल। मोरो में खुलियल आसमान थियल हज़ारें बोरियूं कणिक ख़राब थियण लॻी। देरनि वटि क़ौमी शारा पासां रखियल कणिक जूं केतिरियूं ई बोरियूं फाटण सबबि अनाज पट ते पियल। खुराक खाते अमलदारनि को नोटिस न वरितो। खैरपुर में बिजली जी तार मां बाहि 8 घर ऐं 3 दुकान छड़ी रख। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठा। रानीपुर भरिसां सिरनि जे भठे ते कमु कंदड़ टंडो मस्ती वासी नौजवान खे पाणी भरे नंढेड़ तां तशद्दुद जो निशानो बणाए मर्निंग करे छॾियो। ज़ख़्मी नौजवान अस्पताल दाख़िल। वारसनि जो एहतजाज। जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी घुर। गंबट भरिसां ॻोठ नूर मोहम्मद सियाल भरिसां अबलवा जी पुल ज़बू थी वई। ॻोठाणा जनाज़ा क़ब्रिस्तान खणी वञण लाइ ॾुखियाईनि जो शिकार। ॻोठाणनि जो चवण आहे त 20 खां वधीक ॻोठनि जा रहवासी अबलवा पुल लंघे शहर ॾांहुं वेंदा आहिनि। पुल न हुजण जे करे ॻोठाणनि खे अच वञ में ॾुखियाईयूं पेश अची रहियूं आहिनि। नोटिस वठी पुल ठाराए ॾिनी वञे। सिंध जे सियासी माग गोरख हिल स्टेशन ते बरसात। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसम खुशगवार थी वई।